तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त यानी अॼु राति दोस्तो जेका तकरार ड्रामे जी एपिसोड ईंदी, छा अॼु राति तकरार ड्रामे जी एपिसोड ईंदी या न ईंदी, छाजे करे अॼु सूमर जो ॾियारो आहे, अंगारे जी राति आहे, छाजे करे अॼु जेके ड्रामे जी स्टार्टिंग थियणु शुरू भली ॻाल्हि आहे, लेकिन इन जी तव्हांखे तफ़सील ॾींदासीं। तकरार ड्रामो छा अॼु एपिसोड ईंदो या न ईंदो, तव्हां इन वीडियो खे दोस्तो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, अॼु तकरार ड्रामो अची वेंदो ऐं हिन टाइम थी सघे थो तव्हां मुंहिंजी बाद में वीडियो ॾिसी रहिया हुयो, मथां देरि सां मथां तकरार ड्रामो हिन टाइम अची बि वियो हुजे। जे पहिरियों ॾिसी रहिया आहियो त पोइ तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। अॼु जे ॾियारे हुननि चयो हुयो त बाबा तकरार ड्रामो यानी अॼु सूमर खां पोइ स्टार्ट थी वेंदो ऐं अॼु जे ॾींहुं वॾा इम्कान आहिनि तकरार ड्रामे जा। दोस्तो जे अॼु तकरार ड्रामो हली चुको आहे त पोइ त भली ॻाल्हि आहे, न त अॼु न हलियो सूमर ते त पोइ सम्झो तव्हां इहो दोस्तो पोइ न करे छॾींदा ड्रामे खे, अञा इन जी रिकॉर्डिंग शूटिंग वग़ैरह रहियल आहे ऐं पक आहे त अॼु किस्त अचणी आहे, अॼु किस्त हलंदी ऐं कहाणी बि दोस्तो तकरार ड्रामे जी हाणे बहितरीनु ॾिसंदी। तव्हां ॾिसिजो हितां त जितां त कहाणी मतिलबु एंड थी हुई जिते तकरार ड्रामो बंदि थियो हुयो ऐं ॿीहर उतां ई स्टार्ट कयो वेंदो, इन में का हेर फेर न कई वेंदी। ऐं काफ़ी दोस्तनि इहो बि पुछियो त छो नथो हले, उन्हनि खे त मां पहिरियों ई रीज़न ॿुधाए चुको आहियां, रोज़नि जे करे ड्रामो न हलियो हुयो। बहरहाल त हाणे ड्रामो अॼु जेको आहे इम्कान वॾा आहिनि तकरार ड्रामे जा। ऐं काफ़ी दोस्तनि जा कमेंट्स आया मूं ॾे त बाबा जेको आहे शेर अली ऐं या सिजावल सभ खां वधीक हीरो सिजावल ख़ान जा चांस आहिनि। इहे कमेंट बि काफ़ी दोस्तनि मूं ॾे कया ऐं काफ़ी दोस्तनि पंहिंजे शहरनि जा नाला बि लिखिया, उन्हनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तो त आख़िरी हीरो सभ खां वधीक इम्कान आहिनि तकरार ड्रामे में त मूसा जा इम्कान आहिनि, ॿियनि जा घटि आहिनि ऐं मूसा खे अगरि हटाए छॾियऊं त मूसा सभ खां वधीक चांस में आहे, छाजे करे मूसा खे जेको दाबो ॾिनो वियो शुरू में ई ऐं मतिलबु मूसा जो जेको करेक्टर ॾेखारियो वियो त मूसा ई जेको आहे हीरो लास्ट में थी सघे थो ऐं ॿिया अदाकार सिजावल त नथो थी सघे, सिजावल जो मुश्किल चांस लॻे थो ॿिए नंबर ते, या मीर जो बि ॿिए नंबर ते चांस लॻे थो। मेन हीरो अॻिते हली बीठो त दोस्तो मूसा ई बीहंदो, ॿियो को अहिड़ो हीरो न बीहंदो ऐं मीर बि जेको आहे दोस्तो ॿिए नंबर ते मतिलबु अची सघे थो। बहरहाल मीर खे हीरो जो चांस न ॾींदा ऐं मूसा ई जेको आहे लास्ट में हीरो बीहंदो तकरार ड्रामे जो। बहरहाल अॻिते हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका बि वीडियो असां रोज़ाना अपलोड कयूं था तव्हां उन्हनि खे दिलचस्पी सां ॾिसो था ऐं सुवाल जवाब बि कयो था ऐं जवाब बि सुवालनि जा ॾियो था, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। इहे तव्हांजे लाइ असां हर अपडेट आणींदा आहियूं। मां तव्हांखे ॿुधायो त ड्रामो हिकिड़ो ॿियो हलणो आहे, तव्हां ॾिठो बेॾोही ड्रामो हली चुको आहे। बहरहाल इन में तव्हांखे छा लॻो, इहो ड्रामो ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां इन जे ख़ासियत का तव्हांखे वणी कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। इहो ड्रामो तव्हांखे केतिरो सुठो लॻो, सुठो या बेकार। अगरि दोस्तो इहो ड्रामो माण्हुनि खे सुठो लॻो, चांस आयो त इन ड्रामे खे वधाईंदा। बहरहाल इहो नंढिड़ो सीरियस आहे, मिनी सीरियस आहे, यानी 8-10 किस्तनि ताईं इन ड्रामे खे एंड करे जान छॾाईंदा। बहरहाल तव्हां पंहिंजो हाल वाल ॾिजो, तव्हांखे कीअं लॻो। तव्हांखे अगरि इहो ड्रामो सुठो लॻो आहे त पोइ दोस्तो ॿियनि खे बि सुठो लॻो हूंदो, पोइ इहो ड्रामो अॻिते वधी बि सघे थो। बहरहाल इहो मिनी सीरियस आहे, इहो जेको आहे जल्दी इन खे खोटाईंदा ऐं तव्हां पंहिंजी जेको आहे राय, क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾिजो त असां पढ़ंदासीं ऐं ख़बर पवंदी त माण्हू केतिरो दिलचस्पी वठनि था इन बेॾोही जेको आहे ड्रामे जे हवाले सां। ऐं दोस्तो तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे अॻिते हली करे कुझु ॿिया अदाकार बि तकरार ड्रामे में एड थींदा। उहे कॾहिं थींदा, इहो जल्द अज़ जल्द दोस्तो जीअं ड्रामो हलियो उन खां पोइ जल्द अज़ जल्द इहे ॿिया अदाकार तकरार ड्रामे में एड थी वेंदा ऐं तव्हां ॾिसंदो त इहे जेका अदाकार आहिनि इहे बि बहितरीनु हूंदा, अचानक ईंदा वरी अचानक गुम थी वेंदा। जीअं यका लॻोतार इहो कमु सिलसिलो हली रहियो आहे, अहिड़े हिसाब सां इहो बि हलंदो रहंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त हीअ तकरार ड्रामो जे हिन सूमर खां स्टार्ट थियो त पोइ जल्दी बंदि थियण वारो न आहे, पोइ आख़िर ताईं हाणे हलंदो ऐं मथीं ईद अची रही आहे, थी सघे थो उन टाइम ताईं खोटाए वञनि, ड्रामो एंड थी वञे।
थी सघे थो ईद खां बाद वञी इहो ड्रामो जेको ईद उल अज़हा अची रही आहे उन खां बाद में एंड थी वञे। जे हाणे हली वियो त ईद उल अज़हा ताईं या ईद खां बाद में एंड थी वेंदो। जे हाणे न हलियो त बाद में हलियो, थी सघे थो पोइ इहो लॻातार इहो पूरो साल बि हली सघे थो, यानी 2024 साल में पूरो मतिलबु साल इन खे हलाए सघनि था। मथां 2024 जे आख़िर में या 2025 शुरू में इन खे एंड करे वरी जेको आहे ॿियो सीरियल ड्रामा जेका रिकॉर्ड थी रहिया आहिनि, शूटिंगूं हली रहियूं आहिनि, मथां बाद में वरी उहे इन्हनि जी जाइ ते हलाया वञनि। ऐं मोहब्बतुनि जो बाग़ बि ड्रामो सुठो आहे, बहरहाल उहो बि कम अज़ कम 200-300 क़िस्त ताईं हलंदो। उन खे जल्दी कोन खोटाईंदा, 250-300 क़िस्त त उन जी पकी आहे। ऐं फ़िलहालु त उहो पुॻो आहे 42 ते। बहरहाल जेको पत्थर दिलि ड्रामो बंदि लॻो पियो आहे दोस्तो, मुंहिंजे ख़्याल में उहो हाणे स्टार्ट उहो बि थी वेंदो। छाजे करे ईद ते आहियूं फिल्मनि जे करे ड्रामनि खे थोरो पोइना करे छॾियो हुयूं त जीअं फिल्मनि खे चांस मिले। ऐं तव्हांखे दोस्तो इहो बि मां पुछंदुसि त तव्हां जेको आहे सभु खां वधीक दिलचस्पी कहिड़ी सीरियल में रखो था, इहो बि हाल ॾिजो पंहिंजे कमेंट्स में। ऐं दोस्तो पत्थर दिलि जी जेका हाणे कहाणी उतां ई सीरियल जी जीअं हली रहियो तव्हां ॾिठो त ड्रामो पत्थर दिलि बि चांस जे कयूं बीठो आहे त सीरियल जे करे थोरो घणो कयूं बीठो हुयो। ऐं हाणे ॿीहर फ़िलहालु बंदि थियो आहे, उन जा बि चांस आहिनि त हली सघे थो। छाजे करे दोस्तो KTN वारनि जा जेका प्रोडक्शन आहिनि उन्हनि ते एतबार न हूंदो आहे। जीअं ख़ुददार ड्रामो असद कुरैशी जो हुयो, तव्हां ॾिठो हुयो, यानी अब्बास गुल ओढाणो बि उन में हुयो। उहो अचानक बंदि थी वियो त वरी अॼु ताईं न हलियो, अधु में ई बंदि थी वियो। ऐं अहिड़ा अलाए केतिरा सीरियल जेको आहे सोप सीरियल ऐं ख़ुददार जीअं हुयो या ॿिया उनजी लास्ट एपिसोड बि न आई अञा ताईं, ईअं KTN वारनि जा इन्हनि जा अचानक बंदि थी विया। ऐं जेको आहे दोस्तो इहो ई सिलसिलो यको ई हलंदो आहे। ॾिसंदा आहिनि जंहिं ड्रामे में चांस आहे त पोइ उन ड्रामे खे दोस्तो जेको आहे हीअ चैनल वारा उन जी प्रोडक्शन वधाईंदा आहिनि। जंहिंमें ॾिसंदा आहिनि चांस घटि आहे उन जी प्रोडक्शन घटि करे छॾींदा आहिनि, पोइ उन खे बसि जान छॾाईंदा आहिनि, खोटाईंदा आहिनि कंहिं न कंहिं तरीक़े सां। बहरहाल तकरार ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल आहे, सोप सीरियल, ऐं माशाअल्लाह इन जा अदाकार जेका बि आहिनि सुठा आहिनि तमामु। थी सघे थो अॻिते हली बक़ाया अदाकार बि इन में एड थियनि, साईं निसार शाह बि अची सघे थो, चांस अथसि। छाजे करे त उहो जे आयो त कंहिं न कंहिं जे मुक़ाबले में ईंदो। थी सघे थो अॻिते हली आज़म मैंगल या अब्बास गुल ओढाणो बि एड थी सघे थो। बहरहाल मुंहिंजे ख़्याल में हिन टाइम जे सिंध में सभ खां वधीक चांस आज़म मैंगल खे आहे। अब्बास गुल ओढाणे खां बि वधीक माण्हू उन खे घणो पसंदि कंदा आहिनि। ज़हर ज़िंदगी में हुन जेका पंहिंजी अदाकारी ॾेखारी, उन जा जोहर ॾेखारी, इन खां पोइ माण्हू शौक़ु सां आज़म मैंगल खे जेको पसंदि करे रहिया आहिनि। ऐं उन जी अदाकारी बि सुठी आहे। आज़म मैंगल जी अदाकारी मूंखे बि वणंदी आहे। सभ खां वधीक आज़म मैंगल जी अदाकारी बहितरीनु आहे। ऐं थी सघे थो त अॻिते हली मथां इन जो बि जॻह ठाहिनि, जीअं असद कुरैशी जहिड़े जी बि दगा थी सघे थी त पोइ असद कुरैशी जो जॾहिं रोल बि न आहे पोइ बि जेको आहे उन खे जॻह उन खे कास्ट कयूं। पोइ आज़म मैंगल चांस वारो अदाकार आहे, छाजे करे तकरार ड्रामे में उन खे आणे सघनि था। ॾिसंदा त इन खे वधीक जेको आहे चांस मिली सघे थो, छाजे करे त माण्हुनि जी दिलचस्पी उन सां घणी आहे। अॼुकल्ह दौर उहो आहे त हर को ॾिसंदो आहे जंहिंखे चांस आहे त उन खे ड्रामा ऐं फिल्मनि में घणो कास्ट कयो वेंदो आहे। छाजे करे उन जा व्यूअरशिप घणी हूंदी आहे, उन जा पर स्टार घणा हूंदा आहिनि, ॾिसण वारा उन खे चाहींदड़ घणा हूंदा आहिनि। पोइ जेको आहे उहो शौक़ु सां उन जो ड्रामो हुजे या उन जी चाहे फिल्म हुजे, शौक़ु सां ॾिसंदा आहिनि। इन जे करे इहो अॼुकल्ह आम ऐं जेको आहे ईअं हूंदो आहे। तव्हां बॉलीवुड में ॾिसो, इंडिया जी फिल्मनि में जंहिं अदाकार खे चांस हूंदो आहे त उन जूं फिल्मा लगातार ईंदियूं आहिनि, जंहिंखे चांस न हूंदो आहे त उन खे माण्हू विसारे छॾींदा आहिनि। बहरहाल आज़म मैंगल खे वॾो चांस आहे। उनजी फिल्म बि आई, मूवी तव्हां ॾिठी हूंदी हाणे ईद ते, उहा केतिरी तव्हांखे वणी इन जो बि राय ॾिजो पंहिंजी कमेंट सेक्शन में। ऐं हाणे तव्हांजो छा आहे शौक़ु, त आज़म मैंगल छा अचणु खपे जेको आहे तकरार ड्रामे में, या वरी ज़हर ज़िंदगी सीज़न 2 ठाहियो वञे जंहिं में आज़म मैंगल जेको आहे त पाण त जेको आहे उन में मारियो वियो, लेकिन उन जे को जेको आहे दोस्तो सौट वग़ैरह या वरी को पुट जी जा मतिलबु जीअं हाणे मीरा छाजे करे ज़िंदा हुई ड्रामो ख़तमु थियो, मथां को पुट ॼमे आज़म मैंगल जहिड़ो, जीअं फिल्मनि में हूंदो आहे। का सीज़न 2 ठाहिनि त ठाहे सघनि था, अहिड़ो को वॾो मुश्किल कमु न आहे। बहरहाल उहो उन्हनि जो मसइलो आहे। तव्हांजी इन में छा राय आहे
इहो बि ज़रूरु असांखे ॿुधाइजो। ऐं तव्हांखे दोस्तो असां हर अपडेट सभ खां पहिरियां उदासी टीवी यूट्यूब चैनल ते ॾींदा आहियूं ऐं पंहिंजी वॾी महिनत सां इहो कमु करे रहिया आहियूं। तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु आहे त वीडियो अॻिते अञा रहियल आहे, तव्हां हाणे ई वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾियो। जे चैनल तव्हां सब्सक्राइब न आहियो कयूं वेठा त इन खे सब्सक्राइब बि करे छॾियो, बिल्कुलु फ्री हूंदो आहे। जेका घंटी जो निशान आहे इन खे आल ते करे छॾींदा कयो जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। दोस्तो जेको असां पहिरियों फ़ोन नंबरनि जो सिलसिलो हलायो हुयोसीं उहे ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो। थी सघे थो तव्हां उहे फ़ोन नंबर नोट कया हूंदा, थी सघे थो उहो फ़ोन नंबर तव्हां नोट न कया हूंदा। जे नवां तव्हां आहियो असांजा सब्सक्राइबर त पोइ तव्हांखे इन शइ जी ख़बर न हूंदी। हेठि प्ले लिस्टां बि ठहियल अथव अदाकारनि जे फ़ोन नंबर जे हवाले सां, उन में उहे वीडियो एड थियल आहिनि जेका जंहिं में असां फ़ोन नंबर ॾिना हुआसीं। ऐं ॿियो जेको चैनल हुयो शायदि कोस व्लॉग, उन ते बि प्ले लिस्टां ठाहियल आहिनि। हाणे बि उहे फ़ोन नंबर अदाकारनि जा उन्हनि में पिया आहिनि, पूरी जो पूरी प्ले लिस्ट आहिनि, हर कंहिंजी अलॻि अलॻि तव्हां नंबर कढी ॻाल्हाए सघो था। बाक़ी जेका ॻाल्हि रहियल आहे असद कुरैशी जे फ़ोन नंबर जी, इहो मुश्किल थी वियो आहे। वॾी कोशिशि में लॻा पिया आहियूं, पर्सनल नंबर उहे कंहिंखे ॾींदा न आहिनि, ॾींदा आहिनि त वॾी जेको आहे कावड़ कंदा आहिनि त कंहिंखे तव्हां वायरल न कयो। कुझु अर्सो पहिरियों 2-3 अदाकारनि कावड़िया मुंहिंजे मथां, मां नंबर ॾिना जेका अदाकारनि जा, कमाल ख़ान यानी उमीद अली शेख जेको आहे इहो बि कावड़ियो हुयो। इन बाक़ाइदा फ़ोन करायूं मूं ॾे त इन खे रोकियो, फ़ोन नंबर न ॾे, भली पंहिंजो ॿियो कमु हले थो हलाए, बाक़ी असांजो फ़ोन नंबर न ॾे, वायरल न करे, त माण्हू असांखे तंग करे रहिया आहिनि। ऐं वरी जेको आहे खजू यानी पीरू जेको हुयो, तव्हां ॾिठो हुयो अदाकार पीरू ज़हर ज़िंदगीअ में जेको फ़नी कॉमेडियन हुयो, डायरेक्टर बि हुयो उन ज़हर ज़िंदगी ड्रामे में। ऐं इन जो असुलु जेको मूं ॾे अची कमेंट कया इन बि वीडियो जे हेठां त तव्हां मुंहिंजो नंबर छो वायरल कयो था। मां चयो वायरल नथा कयूं, तव्हांजा परस्तार आहिनि उहे तव्हां सां ॻाल्हाइणु चाहिनि था, त उन्हनि जी हिकिड़ी दिलि जी आस आहे, ख़्वाहिश आहे त असां पंहिंजे जेको आहे अदाकारनि सां ॻाल्हायूं, तॾहिं उहो तंग थींदा आहिनि हेॾे होॾे नंबरनि जे लाइ। तॾहिं तव्हांजा नंबर असां उन्हनि खे ॾींदा आहियूं जीअं हू तव्हां सां ॻाल्हाए पंहिंजे दिलि जो हाल वाल ऐं तव्हांजे मतिलबु ॻाल्हाईंदा त उन्हनि जी दिलि ख़ुशि थी पवंदी। इन जे करे असां नंबर ॾिनासीं, असां को ग़लति कमु न कयो आहे। पोइ जेको आहे हू चुप करे आहे माठि करे आहे, अहिड़े हिसाब सां त जंहिं अदाकार सां असांजो वास्तो आहे त उहे कावड़ न कंदा आहिनि। बहरहाल कुझु अहिड़ा अदाकार आहिनि जेका कावड़ बि आहिनि। बहरहाल अनक़रीब जेको आहे दोस्तो ऐं तव्हांखे जेको आहे नंबर बक़ाया सिलसिलो स्टार्ट कंदुसि मां इहो। जे तव्हां मुंहिंजे ख़्याल में काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो बि हूंदो जेका मूं नंबर ॾिना हुया, कमेंट कंदा आहिनि मूं ॾे त बाबा असां अदाकारनि इन सां ॻाल्हाए करे राब्तो कयो आहे। ऐं उहे घणो करे हिते वीडियो मुंहिंजी ॾिसी रहिया हूंदा इन टाइम बि त कमेंट करे सघनि था तव्हांजो नंबर जेका मूं ॾिना हुया, तव्हांजो कहिड़े कहिड़े अदाकार सां राब्तो थियो, कीअं थियो, छा न थियो, पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ॾेई छॾिजो त असांखे दिलि जाइ थी वेंदी त वरी अॻिते असां जोश ऐं जज़्बे सां वरी तव्हांजो जेको आहे दोस्तो इहो हर अपडेट तव्हां ताईं पुॼाईंदा रहंदासीं। इहो ज़रूरु पंहिंजो कमेंट में पंहिंजी क़ीमती राय ॾेई छॾींदा कयो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी मीडिया सिंधी शोबे जे हवाले सां ऐं कुझु सालनि में जेको ज़वालु आयो उन खां पोइ बि हिन टाइम कुझु न कुझु बहितर हली रहियो आहे। छाजे करे हिन टाइम बहितर हली रहियो आहे त वजह इहा आहे दोस्तो, हिन टाइम त सोशल मीडिया जो दौरु आहे, इन जे करे शेयरिंग जे हिसाब सां व्यूज़ घणा ईंदा आहिनि। ऐं दोस्तो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तव्हां जेको आहे पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾेई छॾींदा कयो कमेंट सेक्शन में। ऐं तव्हां दोस्तो हिन टाइम जेको आहे शेयरिंग जे हवाले सां बिल्कुलु बहितरीनु कमु हली रहियो आहे। जेका बि शइ हूंदी आहे जल्दी वायरल थी वेंदी आहे। हाणे जॾहिं माशूक शर जहिड़ो माण्हू बि वायरल थी वियो आहे, तव्हां ॾिसो था त इन जे करे सिंधी शोबे जे हवाले सां सुठा क्लिप जेका आहिनि माण्हू शेयर कंदा आहिनि ड्रामे मां कटिंग करे, पोइ उहो वायरल थींदी आहे। जॾहिं उहा शइ वायरल थींदी आहे त माण्हू उन खे ॻोल्हे करे उहा वरी ड्रामो या उहा फिल्म वञी ॾिसंदा आहिनि। पोइ उहा फिल्म जेको आहे दोस्तो कामयाबु थी वेंदी आहे, उहो ड्रामो हुजे उहो कामयाबु थी वेंदो आहे ऐं लखें उन जा व्यूज़ अचणु शुरू थी वेंदा आहिनि। बहरहाल दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ सोशल मीडिया जो दौरु आहे, इन ते महिनत सां हर शइ थींदी आहे महिनत सां। हू बि पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि। बहरहाल थोरी अञा सुठी महिनत कनि त अञा जेको आहे लखें व्यूज़ ईंदा। थोरी ड्रामनि में चेंजिंग अची वञे सुठे नमूने सां, जीअं ज़हर ज़िंदगी में शुरू में हुयो जेको किरदारु सिस्टम
अहिड़े हिसाब सां कयो वञे त बक़ाया ड्रामनि में हथियार वग़ैरह न ॾेखारिया वञनि त अञा बहितर थींदो। छाजे करे हथियार ॾेखारणु, खून खराबो ॾेखारणु सिंधी जेको नई नस्ल आहे उन ते असरु पवे थो। ऐं तव्हां पाण ॾिसंदा हूंदव त पोइ ड्रामनि जा वांगुरु माण्हू पोइ हथियार खणी एक्शन कंदा रहंदा आहिनि। इन्हनि में नुक़सान बि थींदा आहिनि, फ़ाइदो कोई बि कोन हूंदो आहे। हथियार जंहिंजे हथ में हुजे उन मां फ़ाइदो कंहिंखे बि न पवंदो, हिकु न हिकु ॾींहुं उनखे नुक़सान ई मिली वेंदो आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध खां असुलु पाक करण जे लाइ फिल्मुनि में इहा शइ यूज़ न कई वञे, ड्रामनि में इहा हथियार खून ख़राबा न ॾेखारे वञे। हा, हमदर्दी ॾेखारी वञे ज़ालिम ते, महांगाई ते, गुरबत ते, ऐं जेको आहे ठाहियूं वञनि फिल्म हुजे, चाहे सोप सीरियल ड्रामा हुजनि त हिन टाइम सभु खां वधीक शदीद महांगाई आहे सॼे पाकिस्तान में। सिंध में त अञा कमु घणो आहे, हिते करप्शन घणी आहे, इन जे करे हिते कमु घणो आहे। इन्हनि ते को ड्रामो ठाहियो वञे त अञा बहितरीनु थी वेंदो ऐं इहो मौज़ू जेको आहे वायरल बि थींदो। हिन टाइम छाजे करे मौज़ू अहिड़ो आहे न, इहो मौज़ू हली सघे थो, हलणु जहिड़ो आहे। बहरहाल दोस्तो, इहो जेको आहे मुंहिंजो मैसेज तव्हां ॿुधी रहिया आहियो, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। इहो मां नंढिड़ो मैसेज ॾियां थो जीअं मुंहिंजो मैसेज जेको आहे जेसीं ताईं माण्हू 2-3 माण्हुनि ताईं पुॼंदो त थी सघे थो इन्हनि 2-3 माण्हुनि बि इन शइ ते अमल कयो त सम्झ मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी त बाबा मां कंहिं न कंहिं सुठी ॻाल्हि कई त ऐं उहा सुठी ॻाल्हि ॿिनि माण्हुनि खे वणी ऐं उन्हनि उन ते अमल बि कयो ऐं उहा ॻाल्हि जेको आहे कामयाब बि थी। छाजे करे इन दौर में दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ड्रामनि जा शौक़ीन त हज़ारे लखे आहिनि ऐं दिलि सां शौक़ सां टाइम पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे शाम जो बाबा मोबाइल खणी करे या टीवी खोले करे तव्हां ॾिसंदा आहियो ऐं तव्हांखे जॾहिं सुठी शइ साम्हूं नज़र ईंदी तव्हांजो सम्झो क़ीमती टाइम ज़ाया न थियो। जॾहिं तव्हांजे साम्हूं का क़ीमती शइ, सुठी शइ नज़र न ईंदी ऐं हिकिड़ो मतिलबु ग़लति ज़हन सां ग़लति शइ ॾेखारी वेंदी त पोइ तव्हांजो क़ीमती टाइम सम्झ ज़ाया थी वियो ऐं को उन मां तव्हां सिखणी न आहे। छो जो करे ड्रामे में जेका बि शइ ॾेखारी वेंदी आहे दोस्तो, इन में इहा सिखणी हूंदी आहे, यानी तव्हांजे लाइ हिकु सिखा जो अमल हूंदो आहे। छाजे करे ड्रामनि में जेको शइ माण्हू ॾिसंदो आहे त उहो पंहिंजे मथां तारी कंदो आहे, माण्हू ओड़ो ई किरदारु कंदो आहे, पंहिंजी असुल ज़िंदगी में बि ओड़ी सोच रखंदो आहे। जे ड्रामे में मुनाफ़िक़त जो किरदारु ॾेखारियो वेंदो, मुनाफ़िक़त माण्हू कीअं कंदा आहिनि त उहो तव्हांखे ज़हन में वेहिजी वेंदी त अहिड़े माण्हुनि खां बचूं। अॼु जहिड़ो ॾेखारींदा तव्हांजे ज़हन में जहिड़ो वेहिजी वेंदो त पंहिंजे दुश्मन सां असां बि ईअं विढ़ूं जीअं हीअ विढ़ी रहिया आहिनि। जे वरी प्यारु मोहबत ॾेखारियो वेंदो तव्हांजे दिलि में बि इहा हूंदी त असां बि पंहिंजे प्यार मोहबत जी कहाणी अहिड़े हिसाब सां वधायूं। इन जे करे दोस्तो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे, जेका शइ ड्रामे में ॾेखारी वेंदी त उहो आवाम ते बि उहो असरु पवंदो। छाजे करे इन्हनि शयुनि खे नंढा ॿार घणो ॾिसी रहिया आहिनि। मुंहिंजे अंदाज़े सां सिंध में तकरार ड्रामो या ज़हर ज़िंदगी इहो नई नस्ल घणो ॾिठो आहे, वॾनि बि ॾिठो आहे, पर जेका नंढी उमिरि जा दोस्त आहिनि उन्हनि सभ खां वधीक ॾिठो आहे। ऐं छाजे करे नंढे ॿार ते जेका शइ तूं ॾेखारींदे उन शइ जो असरु पवंदो आहे। जे नंढे लाइ उनखे तूं हथियार ॾींदे त सॼी ज़िंदगी उहो हथियार खणंदो। जे नंढे लाइ उनखे तूं तालीम ॾींदे सॼी ज़िंदगी हू तालीम जेको आहे पढ़ी करे को सुठो इंसानु ठहंदो। जे उनखे तूं नंढे लाइ चोरी चकारी सेखारींदे त हू वॾो चोर थींदो। मतिलबु जहिड़ो अमल ॾिसंदे हाणे हू नंढा उमिरि जा माण्हू इहा शइ ॾिसी रहिया आहिनि ॿार, त पोइ जेको आहे उन्हनि ते इहो असरु पवंदो आहे। बहरहाल अचण वारनि ड्रामनि में अहिड़ा सुठा जेको किरदार ॾिना वञनि त अञा बहितर आहे ऐं इन शइ में जेको आहे दोस्तो असांजी सिंध तरक़ी कंदी, अॻिते वेंदी। ड्रामनि जे हिसाब सां माण्हू कुझु बि करे सघे थो प्रोपेगेंडा, छाजे करे ही हिकु मैसेज हूंदो आहे। ऐं तव्हां ॾिसो त इंडिया जी फिल्मुनि में पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कुझु सीन हूंदा आहिनि ऐं उहे सीन जेको आहे इंडिया इस्तेमालु करे सॼी दुनिया में पाकिस्तान खे बदनाम कंदी आहे त फिल्मुनि जे ज़रिए पाकिस्तान अहिड़ो किनो आहे, दहशतगर्द मुल्क आहे। अहिड़े हिसाब सां कुझु बि जेको आहे सोशल मीडिया जे तौरु टाइम माण्हू कुझु बि करे सघे थो। दोस्तो मुंहिंजी जेको आहे वीडियो पुॻी आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां दोस्तो एसी ताईं वीडियो मुंहिंजी ॾिठी आहे त महिरबानी करे दोस्तो वीडियो खे लाइक करे छॾियो, शेयर करे छॾियो, चैनल जे तव्हां सब्सक्राइब न आहे कयो सब्सक्राइब बि करे छॾियो। ऐं तकरार ड्रामे जी जेकी किस्त अॼु हले थी पई त तव्हांखे कीअं लॻो उहो हाल वाल बि ॾिजो। जे न आहे हले त पोइ उहो बि कमेंट करे छॾिजो। वरी नेक्स्ट अॻिते जी असां त कहाणी आणींदा रहंदासीं
ऐं तव्हांखे उमेद आहे असांखे त तव्हांखे वीडियो सुठी लॻी हूंदी। इन जी लिंक दोस्तनि ॾे ज़रूरु शेयर कयो। पंहिंजा व्हाट्सअप ग्रुप हूंदा तव्हांजा उन्हनि में शेयर कयो, पंहिंजे दोस्तनि ॾे शेयर कयो, पंहिंजे फेसबुक ते शेयर कयो। ऐं लिंक शेयर करण जो आसान तरीक़ो हूंदो आहे त शेयर कंदव त शेयरिंग जीअं वधंदी अहिड़े हिसाब सां असांजो सुठो मैसेज बि माण्हुनि ताईं सुकून सां पुॼी वेंदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। शायदि खोसे खे दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त यानी अॼु राति दोस्तो जेका तकरार ड्रामे जी एपिसोड ईंदी, छा अॼु राति तकरार ड्रामे जी एपिसोड ईंदी या न ईंदी? छाजे करे अॼु सूमर जो ॾियारो आहे, अंगारे जी राति आहे, छाजे करे अॼु जेके ड्रामे जी स्टार्टिंग थियणु शुरू भली ॻाल्हि आहे, लेकिन इन जी तव्हांखे तफ़सील ॾींदासीं। तकरार ड्रामो छा अॼु एपिसोड ईंदो या न ईंदो, तव्हां इन वीडियो खे दोस्तो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, अॼु तकरार ड्रामो अची वेंदो ऐं हिन टाइम थी सघे थो तव्हां मुंहिंजी बाद में वीडियो ॾिसी रहिया हुयो, मतिलबु देरि सां मतिलबु तकरार ड्रामो हिन टाइम अची बि वियो हुजे। जे पहिरियों ॾिसी रहिया आहियो त पोइ तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। अॼु जे ॾियारे हुननि चयो हुयो त बाबा तकरार ड्रामो यानी अॼु सूमर खां पोइ स्टार्ट थी वेंदो ऐं अॼु जे ॾींहुं वॾा इम्कान आहिनि तकरार ड्रामे जा। दोस्तो जे अॼु तकरार ड्रामो हली चुको आहे त पोइ त भली ॻाल्हि आहे, न त अॼु न हलियो सूमर ते त पोइ सम्झो तव्हां इहो दोस्तो पोइ न करे छॾींदा ड्रामे खे। अञा इन जी रिकॉर्डिंग शूटिंग वग़ैरह रहियल आहे ऐं पक आहे त अॼु किस्त अचणी आहे, अॼु किस्त हलंदी ऐं कहाणी बि दोस्तो तकरार ड्रामे जी हाणे बहितरीनु ॾिसंदी। तव्हां ॾिसिजो हितां त जितां त कहाणी मतिलबु एंड थी हुई जिते तकरार ड्रामो बंदि थियो हुयो ऐं ॿीहर उतां ई स्टार्ट कयो वेंदो, इन में का हेर फेर न कई वेंदी। ऐं काफ़ी दोस्तनि इहो बि पुछियो त छो नथो हले, उन्हनि खे त मां पहिरियों ई रीज़न ॿुधाए चुको आहियां, रोज़नि जे करे ड्रामो न हलियो हुयो। बहरहाल त हाणे ड्रामो अॼु जेको आहे इम्कान वॾा आहिनि तकरार ड्रामे जा। ऐं काफ़ी दोस्तनि जा कमेंट्स आया मूं ॾे त बाबा जेको आहे शेर अली या सिजावल सभ खां वधीक हीरो सिजावल ख़ान जा चांस आहिनि। इहे कमेंट बि काफ़ी दोस्तनि मूं ॾे कया ऐं काफ़ी दोस्तनि पंहिंजे शहरनि जा नाला बि लिखिया, उन्हनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तो त आख़िरी हीरो सभ खां वधीक इम्कान आहिनि तकरार ड्रामे में त मूसा जा इम्कान आहिनि, ॿियनि जा घटि आहिनि। ऐं मूसा खे अगरि हटाए छॾियऊं त मूसा सभ खां वधीक चांस में आहे। छाजे करे मूसा खे जेको दाबो ॾिनो वियो शुरू में ई ऐं मतिलबु मूसा जो जेको करेक्टर ॾेखारियो वियो त मूसा ई जेको आहे हीरो लास्ट में थी सघे थो ऐं ॿिया अदाकार सिजावल त नथो थी सघे। सिजावल जो मुश्किल चांस लॻे थो ॿिए नंबर ते, या मीर जो बि ॿिए नंबर ते चांस लॻे थो। मेन हीरो अॻिते हली बीठो त दोस्तो मूसा ई बीहंदो, ॿियो को अहिड़ो हीरो न बीहंदो ऐं मीर बि जेको आहे दोस्तो ॿिए नंबर ते मतिलबु अची सघे थो। बहरहाल मीर खे हीरो जो चांस न ॾींदा ऐं मूसा ई जेको आहे लास्ट में हीरो बीहंदो तकरार ड्रामे जो। बहरहाल अॻिते हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका बि वीडियो असां रोज़ाना अपलोड कयूं था तव्हां उन्हनि खे दिलचस्पी सां ॾिसो था ऐं सुवाल जवाब बि कयो था ऐं जवाब बि सुवालनि जा ॾियो था। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। इहे तव्हांजे लाइ असां हर अपडेट आणींदा आहियूं। मां तव्हांखे ॿुधायो त ड्रामो हिकिड़ो ॿियो हलणो आहे, तव्हां ॾिठो बेॾोही ड्रामो हली चुको आहे। बहरहाल इन में तव्हांखे छा लॻो, इहो ड्रामो ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो। तव्हां इन जे ख़ासियत का तव्हांखे वणी कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। इहो ड्रामो तव्हांखे केतिरो सुठो लॻो, सुठो या बेकार। अगरि दोस्तो इहो ड्रामो माण्हुनि खे सुठो लॻो, चांस आयो त इन ड्रामे खे वधाईंदा। बहरहाल इहो नंढिड़ो सीरियस आहे, मिनी सीरियस आहे, यानी 8-10 किस्तनि ताईं इन ड्रामे खे एंड करे जान छॾाईंदा। बहरहाल तव्हां पंहिंजो हाल वाल ॾिजो, तव्हांखे कीअं लॻो। तव्हांखे अगरि इहो ड्रामो सुठो लॻो आहे त पोइ दोस्तो ॿियनि खे बि सुठो लॻो हूंदो, पोइ इहो ड्रामो अॻिते वधी बि सघे थो। बहरहाल इहो मिनी सीरियस आहे, इहो जेको आहे जल्दी इन खे खोटाईंदा ऐं तव्हां पंहिंजी जेको आहे राय, क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾिजो त असां पढ़ंदासीं ऐं ख़बर पवंदी त माण्हू केतिरो दिलचस्पी वठनि था इन बेॾोही जेको आहे ड्रामे जे हवाले सां। ऐं दोस्तो तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे अॻिते हली करे कुझु ॿिया अदाकार बि